नाज़रीन ख़बर शामिल कयूं कंधकोट में कंधकोट जिसाफ़ जे मरकज़ी सॾ ते तालीम खपे ताला न खपनि कारकुननि इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। तालीम खपे स्कूलनि खे ताला न खपनि बिना देर तालीमी इदारा खोलिया वञनि ॿी सूरत में वज़ीर आला सिंध हाउस आॾो धरणो लॻायो वेंदो। जिसाफ़ तरफ़ां जिस्कम ऑफिस खां वठी प्रेस क्लब ताईं जिसाफ़ जे मरकज़ी अॻुवाण अशरफ कलोड़ो वाली ॾिनो सिंधी हफ़ीज़ मक्सी एजाज़ मलिक सिजाद लाशारी जी अॻुवाणी में प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टिन्ही सूबनि में तालीमी इदारा खुली विया आहिनि, पर सिंध में हर रोज़ तालीमी इदारा बंदि करण जो टाइम वधाए सिंध जी तालीमी माहौल खे ख़राब करे सिंध जे ग़रीब मिसकिननि जे ॿारनि खे इल्म जे ज़ेवर खां महरूम रखण जी साज़िश थी रही आहे। जॾहिं त हाणे सभु कुझु मामूल थी अची वियो आहे, पर अञा ताईं तालीमी इदारा बंदि कया विया आहिनि। जंहिं क़ौम खे तबाह करणो हुजे त इन्ही जे सभ खां पहिरियां तालीम तबाह कई वेंदी आहे। सिंध हुकूमत बि इहो अमल करे रही आहे। सिंध जो शऊर जाॻी पियो आहे। कराची खां कश्मीर ताईं सिंध में हिकु ई मुतालबो आहे त तालीमी इदारा खोलिया वञनि। उस्तादनि जो बि इहो मुतालबो आहे जेको हर सिंधी फ़र्द जो मुतालबो आहे। वधीक स्कूलनि कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि जी बंदिश क़बूल न कंदासीं। 3 अगस्त ताईं तालीमी इदारा न खोलिया विया त सिंध जी शऊर रखंदड़ तबिके सां गॾिजी सिंध जे हर सियासी समाजी तंज़ीमनि सां गॾिजी वज़ीर आला हाउस आॾो धरणो लॻायो वेंदो।